प्यारा वारो सिंधी तालीम पढ़ण ऐं लिखण लाइ सिंधी पट्टीअ जे अखरनि जा नाला जन खे अखरनि जा उचार बि चइबो आहे ऐं उन्हनि जा 10 आवाज़ उन्हनि जो अचणु लाज़मी आहे। अॼु असांजे अखर जो नालो ऐं अखर जो उचार थिए बुनियादी लफ़्ज़ थंभ, आवाज़ ऐं लफ़्ज़ थ थरी, थे थिराड़, थ थुलो, था थाधले, थो थोरेड़ो, थो थोराइतो, थू थूम, थे थेलो, थे थेप हे मिठाईअ जो क़िस्म आहे। थी ही हिकु अखर जो लफ़्ज़ आहे जीअं जुमिले में आबादी थी। वधीक सिखण लाइ ॾिसंदा यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे ॾिसणु न विसारींदा।